बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्रोग्राम इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मां जो मेज़बान अब्दुल मोमिन मेमोर। ज़िक्र मुहम्मद ऐं इश्क़ मुस्तफ़ा। ज़िक्र मुहम्मद सां मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़ात गिरामीअ सां असांजी निस्बत अञा वधीक मज़बूत थिए थी ऐं इश्क़ में ताबिश पैदा थिए थी। नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु अहिड़ो सआदत भरियो परवरदिगार आलम जो असांजे मथां एहसान आहे, जंहिंखे ॻाईंदे असां पंहिंजनि रूहनि खे राहत था बख़्शूं, साहनि में सुराहण था समेटियूं ऐं दिलनि खे थधिकार था मुयसरु कयूं। असांजे हिन प्रोग्राम में अॼु असां सां गॾु सिंध जा भलोट नातख़्वान मोहतरम जनाब मोहम्मद क़ासिम रज़ा क़ादरी साहब। साईं, असां तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में भलीकार चऊं था। नातिया सिलसिलो ज़ाहिरी ॻाल्हि आहे, तव्हां मज़हब सां निस्बत रखो था ऐं इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे यकीनन पंहिंजे घराणे मां मोरूसी तौर ते अता थियो हूंदो। कीअं तव्हां इन मैदान में पेर पाइण खे अहमियत ॾिनी? सभ खां वॾी अल्लाह तबारक व तआला जो फज़ल करम आहे। उन ख़ालिक़ काइनात हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात जे सदक़े में उन हुज़ूर नबियनि जे सरदार रहमतुल लिल आलमीन जी मदह सना तारीफ़ बयानु करण जे लाइ असांखे इहा सादत बख़्शी। इब्तिदाई खां ऐं जॾहिं क़ुरान मजीद जी तालीम पढ़ी रहियासीं त उन टाइम खां वठी करे सिंध जा वॾा नाले वारा नातख़्वान मशहूर ऐं पूरी सिंध उन्हनि खां वाक़िफ़ आहे। उन्हनि जे आवाज़ ऐं उन्हनि जो अंदाज़ तमामु ई निरालो हूंदो। हाजी गुल मोहम्मद महर साहब, उन जूं नातूं ॿुधी करे उन खां बाद में असांखे ज़ौक़ ऐं शौक़, असांजी दिली तमन्ना इहा ई हूंदी हुई त हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मदह सना तारीफ़ बयानु कंदा। उन खां बाद में असां इहो नातिया सिलसिलो शुरू कयोसीं ऐं इन मैदान जे अंदरि आयासीं। रूहानी वाबस्तगी तव्हांजी कंहिंसां रही आहे? असांजी रूहानी वाबस्तगी पंहिंजा मुर्शिद करीम ऐं ख़ानक़ाह आलिया क़ादिया भरचूनी शरीफ़, जिन्हनि जो बरे सग़ीर सिंध जे अंदरि हुजे या पूरी दुनिया जे अंदरि हुज़ूर हाफ़िज़ुल मिल्लत अलैहि रहमत हाफ़िज़ मोहम्मद सिद्दीक़ रहमतुल्लाह अलैहि पंहिंजे मुर्शिदनि करीमनि सां ई वाबस्तगी रही आहे। इब्तिदा पाण हमद शरीफ़ सां कयूं। बिस्मिल्लाह। ओ बाज भरिया रब बानन ते, ओ बाज भरिया रब बानन ते, तुंहिंजी कावड़ कीअं ठही सघंदी, ओ करीम असांजी हीअ चमड़ी, ओ जी हीअ चमड़ी, हिकु चिणग बि कान सही सघंदी, ओ बाज भरिया रब बानन ते, ओ बाज भरिया रब बानन ते, तुंहिंजी कावड़ कीअं ठही सघंदी, ओ करीम असांजी हीअ चमड़ी, ओ करीम असांजी हीअ चमड़ी, हिकु चिणग बि कान सही सघंदी, ओ बाज भरिया रब बानन ते, तुंहिंजी दोज़ख वारी बाह के ना हिन बाह बे आहे पनाह गुरी, तुंहिंजी दोज़ख वारी बाह के ना हिन बाह बे आहे
पनाह गुरी तप केड़ी तरह तुझी दोज़ख में तप केड़ी तरह तुझी दोज़ख में इंसान जी ज़ात रही सगदी ओ बाज बरा रब बानन ते ओ बाज बरा रब बानन ते तुझी का वड़की ठही सगदी ओ करीम असांजी हीअ चमड़ी ओ करीम असांजी हीअ चमड़ी हिकु चिणग बि कान सही सगदी ओ बाज बरा रब बानन ते ओ बाज बरा रब बानन ते एड़ियूं तस्वीरूं इएं तैयार करे वरी बेपरवाह पो साड़ी दे एड़ियूं तस्वीरूं इएं तैयार करे वरी बेपरवाह पो साड़ी दे साड़ण जी सज़ा जे लाही दे साड़ण जी सज़ा जे लाही दे त लही सगदी ओ बाज बरा रब बानन ते ओ बाज बरा रब बानन ते तुझी का वड़की ठही सगदी ओ करीम असांजी हीअ चमड़ी ओ करीम असांजी हीअ चमड़ी हिकु चिणग बि कान सही सगदी ओ बाज बरा रब बानन ते एड़ियूं तस्वीरूं इएं तैयार करे वरी बेपरवाह पो साड़ी दे एड़ियूं तस्वीरूं इएं तैयार करे वरी बेपरवाह पो साड़ी दे मुजरिम जे मथां साड़ण जी सज़ा मुजरिम जे मथां साड़ण जी सज़ा जे लाही दे त लही सगदी ओ बाज बरा रब बानन ते ओ बाज बरा रब बानन ते तुझी का वड़की ठही सगदी ओ करीम असांजी हीअ चमड़ी ओ करीम असांजी हीअ चमड़ी हिकु चिणग बि कान सही सगदी ओ बाज बरा रब बानन ते ओ बाज बरा रब बानन ते मौला तू भी हुजे आका भी हुजे असा पोए बिन धड़का थी निकरूं मौला तू भी हुजे आका भी हुजे असा पोए बिन धड़का थी निकरूं बकरीम हुजन कैदी बेहुजन बकरीम हुजन कैदी बेहुजन इहा गाल तोखे न वणी सगदी ओ बाज बरा रब बानन ते ओ बाज बरा रब बानन ते तुझी का वड़की ठही सगदी ओ
ओ करीम असांजी हीअ चमड़ी ओ करीम असांजी हीअ चमड़ी हिक चिणग बि कान सही सघंदी ओ बाज भरिया रब बान न ते। माशा अल्लाह। इहा शाइरी कंहिंजी हुई? इहा साईं हाजी साहब हाजी ग़ुलाम नबी मैसर जो लिखियलु। हाजी ग़ुलाम नबी मैसर साहब रहमतुल्लाह अलैह। तव्हांजी उन्हनि सां वाबस्तगी रही? जी, उन्हनि जा शाइर ज़्यादा कलाम उन्हनि जा बरकत वारा ऐं रहमत वारा लिखियलु कलाम तमामु बहितरीनु। जहिड़ी तरह सां उर्दू शाइरी जे अंदरि आला हज़रत अज़ीमुल बरकत इमाम अहमद रज़ा ख़ान फ़ाज़िल बरेलवी रहमतुल्लाह अलैह जा कलाम हूंदा आहिनि। क़ुरान पाक जी तर्जुमानी हूंदी आहे, क़ुरान पाक हदीस जी तशरीह तफ़सीर हूंदी आहे। त पोइ हाजी साहब हाजी ग़ुलाम नबी मैसर जा कलाम बि अहिड़ी तरह सां मुंसलिक हूंदा आहिनि। सिंधी ज़ुबान हो उर्दू ज़ुबान में आहिनि, हे सिंधी ज़ुबान में इन हवाले सां। दरगाह शरीफ़ भरचुंडी शरीफ़ दरगाह आलिया असांजे बर सग़ीर जी हिकु माए नाज़ दरगाह शरीफ़ आहे। उते बि नातुनि जो हिकिड़ो बाक़ाइदा सिलसिलो आहे? जी, उते बि बिल्कुलु जहिड़ी तरह सां उर्स मुबारक थींदो आहे या अहिड़ी तरह सां कोई अहिड़ो अयाम मीलाद मुस्तफ़ा जो हुजे त मुकमल ॿिनि जॻहियुनि ते बि थींदो रहंदो आहे मीलाद मुस्तफ़ा। हर कोई पंहिंजे इश्क जे तक़ाज़े पंहिंजे पंहिंजे लिहाज़ सां इनेकाद कंदो आहे, लेकिन ख़ानक़ाह आलिया क़ादरिया भरचुंडी शरीफ़ वॾे पैमाने ते ऐं उर्स जे इन रबीउल अव्वल शरीफ़ जे महीने में तमामु ई बहितरीनु इनेकाद हर घर जे अंदरि महफ़िल मीलाद शरीफ़ थींदी आहे, जंहिं जॻह ते ख़ानक़ाह हुज़ूर भरचुंडी शरीफ़ जा तलबा बि हिसो वठंदा आहिनि ऐं उन्हनि जी बि शिरकत थींदी आहे। नातुनि जो बाक़ाइदगी सां आगाज़ थींदो रहंदो आहे। अच्छा, इन सिलसिले खे तव्हां जेको खणी हलो था बाक़ाइदे कंहिं उस्ताद जी निगरानीअ में ऐं तव्हांजो को ग्रुप बि आहे? जी, तंज़ीम जेका हाणे जुड़ियल आहे लेकिन हाणे ठही आहे, उन्हनि जे अंदरि शाइर ऐं इन ॾाढो कमु कयो आहे ऐं उन्हनि बि सलाम रमज़ान हुजे या सिंध टीवी ते हाजी मखणो फ़क़ीर जेको चेयरमैन आहे, उन्हनि इहो पैगाम खणी करे तमामु सिंधी नात ख़ाननि खे हिकु प्लेटफॉर्म ते गॾु करण जी कोशिशि में आहिनि ऐं उन्हनि सां ई बि गॾु मुंसलिकी आहे। ऐं असांजो पंहिंजो रुझान ख़ानक़ाह शरीफ़ जे हवाले सां ख़ानक़ाह जो जेको बुनियादु हूंदो आहे, ख़ानक़ाह जो जेको हुकुम हूंदो आहे, जेका क़ानून हूंदा आहिनि उहे असांखे ज़रूरु फॉलो करणा हूंदा। हा, तव्हां दस्त बैत कंहिंसां आहियो? असां मौजूदा गादी नशीन साईं पीर तरीक़त रहबरी शरीयत साईं अब्दुल ख़ालिक ज़ैब सजादा नशीन ख़ानक़ाह आलिया क़ादरिया भरचुंडी शरीफ़ वारनि उन्हनि जा दस्त बैत आहियूं। इहा ज़िक्र जो सिलसिलो तव्हांजो बि क़ादरी सिलसिले सां ई वाबस्ता आहे? क़ादरी सिलसिला। त साईं जन जे साम्हूं बि तव्हां नातूं पढ़ंदा आहियो? जी, बसि इहा सादतमंदी आहे असांजी, जे मुर्शिदनि जे साम्हूं इहा महिरबानी इनायत थींदी आहे, नज़र करम हूंदी आहे। त पोइ हाफ़िज़ुल मिलत कॉन्फ्रेंस हुजे या अहिड़ो को ॿारे शरीफ़ जो अयाम हुजे जिते साईं पाण मौजूदु हूंदा आहिनि ऐं असांखे इहा सादत मिलंदी आहे। आलिम फ़ाज़िल बि तव्हां थिया? जी, तव्हांजी दुआनि सां। तालीम जो सिलसिलो किथे रहियो? तालीम जो आईंदा अचण वारो साल असांजो आख़िरी साल आहे दौराए हदीस। अञा माना तालिब इल्म आहियो? न, तालिब इल्म आहे ऐं मौक़ूफ़ अलैह तव्हां पढ़ी चुका? जी जी जी, काफ़ी पढ़ी चुका। त उन में जेके अरबी शुअरा किराम त ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हांजे मुताले मां गुज़रंदा हूंदा, अरबी नातूं बि या हमद वग़ैरह या मनक़िबत उहे बि मुताले मां निकिरनि था? जी जी, आहिनि, काफ़ी आहिनि, लेकिन ज़हन जे हवाले सां फ़ारसी बि आहिनि, फ़ारसी कलाम बि आहे। अल्लामा अब्दुर्रहमान जामी साहब जो कलाम आहे, तनम फ़रसूद जां पारां से हिजरां या रसूल अल्लाह, इहो कलाम आहे फ़ारसी ज़ुबान में। ऐं अरबी बि काफ़ी कलाम वग़ैरह आहिनि। त उर्दू बि पढ़ंदा रहंदा आहियूं, ज़्यादा सिंधी ऐं सिंधी। अच्छा, उर्दू में बि ॻाईंदा आहियो? जी जी, उर्दू में। उर्दू में कंहिंजी शाइरी घणी ॻायो? उर्दू में ज़्यादातर असांजी तवजह हूंदी आहे त आला हज़रत अज़ीमुल बरकत खे पढ़ियो वञे। इन्हनि जे अंदरि इहो फ़ाइदो थींदो आहे त अल्लाह तबारक व तआला नात ख़ान हुजे या कोई बि हुजे पढ़ण वारो, उन जे अंदरि बरकतूं रहमतूं ऐं उन बुज़ुर्ग जे कलाम सां सादतूं वॾियूं मिलंदियूं आहिनि। इहे पढ़ण सां असांजो ज़्यादातर ईअं ई हूंदो आहे, कोशिशि इहा ई हूंदी आहे आला हज़रत खे पढ़ियो वञे। इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं असांजो पंहिंजे हिन प्रोग्राम जो उनवान आहे, त
पंहिंजे मोरूसी तौर ते तव्हां ख़ानदान में इश्क मुस्तफ़ा जूं झलकियूं ॾिठियूं पंहिंजे वॾड़नि में पंहिंजे बंदादनि में। जी जी, उहे तमामु उन्हनि जो बि जेका बि असांजा वॾा गुज़री चुका आहिनि उन्हनि जो सभिनि जो तालुकात वग़ैरह ख़ानक़ाह आलिया क़ादरिया भरचूनी शरीफ़ सां आहे। ख़ानक़ाह आलिया क़ादरिया भरचूनी शरीफ़ जी उहा अज़ीम ख़ानक़ाह आहे जंहिं जॻह ते ज़िक्र इलाही इश्क मुस्तफ़ा खां अलावा को सबक़ नथो मिले। जेका बि आया सभु अनपढ़ माण्हू हुया त उन्हनि खे काफ़ी तौर ते जीअं अहिड़ी तरह सां दस्तूर आहे आम कंहिं बि माण्हू खे सॾु कयो वेंदो आहे, कंहिंजे नालो वठी करे सॾु कयो वेंदो आहे। कंहिं बि जॻह ते कहिड़ी बि ख़ानक़ाह ते हलिया वञो कोई अहिड़ो सिस्टम या घिंट लॻल आहे या मतिलबु कि को अहिड़ो निज़ाम ठहियलु आहे, लेकिन हुज़ूर भरचूनी शरीफ़ ख़ानक़ाह आलिया क़ादरिया भरचूनी शरीफ़ में त इहो निज़ाम आहे। उनखे ज़रब ला इलाहा इल्लल्लाह चई करे सॾींदा आहिनि। असांजा वॾा हुजनि कोई बि ख़ानक़ाह भरचूनी शरीफ़ खां इश्क मुस्तफ़ा जो ॾाढो सबक़ हासिलु कयो आहे, ज़िक्र इलाही जो ॾाढो सबक़ हासिलु कयो आहे। तालिब इल्मीअ जे दौरान नात गोई हमद ख़्वानी इहे शयूं रुकावट नथियूं बणिजनि तालीम जी हासिलात में? उहे रुकावट आहिनि, लेकिन मतिलबु जहिड़ी तरह सां रबीउल अव्वल शरीफ़ हूंदो आहे, छुटियुनि जो मौक़ो हूंदो आहे, पोइ इन शइ खे हासिलु कंदा आहियूं वॾे ज़ौक़ ऐं शौक़ सां, वरना ज़्यादातर तवजह वग़ैरह इल्म जी तरफ़ तालीम जी रुकावट आहे, कुझु न कुझु ज़रूरु बणंदी आहे, वरी बि कोशिशि हूंदी आहे। उस्ताद नाराज़ थींदा आहिनि? उस्ताद नाराज़ ज़रूरु थींदा आहिनि। पोइ मुताले खे वक़्तु ॾियो था तव्हां? वक़्तु मुताले खे बि आहे, इहो निज़ाम ख़ानक़ाही जी तरफ़ जंहिं महिल छुटी हूंदी आहे त पोइ दिलचस्पी सां वठंदा आहियूं, वरना ज़्यादातर मुताले खे बि थोरो घणो हूंदो आहे। बहितरीनु तव्हांजो सिलसिले ज़िंदगी आहे, पंहिंजी गुफ़्तगू जारी रहंदी। नाज़रीन, वठूं था हिकिड़ी नंढड़ी साही। भलीकार नाज़रीन, जनाब मोहम्मद कासिम रज़ा क़ादरी साहब असां सां प्रोग्राम इश्क मुस्तफ़ा में मौजूदु आहिनि ऐं हमद शरीफ़ खां ॿुधोसीं नात जे ऐं हमदगोईअ जे हवाले सां साणनि कुझु गुफ़्तगू बि थी। हाणे खां नात ॿुधंदासीं। नात ॿुधाईंदो तव्हां? बिस्मिल्लाह। लोड पींगे में सुमारे लाल जी जलवा में ना, लोड पींगे में सुमारे लाल जी जलवा में ना, और बम को थी राज जो रख वाल जी जलवा में ना, और बम को थी राज जो रख वाल जी जलवा में ना, लोड पींगे में सुमारे लाल जी जलवा में ना, लोड पींगे में सुमारे लाल जी जलवा में ना, और बम को थी राज जो रख वाल जी जलवा में ना, और बम को थी राज जो रख वाल जी जलवा में ना, लोड पींगे में सुमारे लाल जी जलवा में ना, उम्र वाधायूं वराए अज मोहम्मद जी अमा, अज मोहम्मद जी अमा, उम्र वाधायूं वराए अज मोहम्मद जी अमा, अज मोहम्मद जी अमा, ओ लोलड़ी ॾेई खण मथे लज पाल जी जलवा में ना, लोलड़ी ॾेई खण मथे लज पाल जी जलवा में ना, लोड पींगे में सुमारे लाल जी
जलवा में ना और बम को थी राज जो रख वाल जी जलवा में ना और बम को थी राज जो रख वाल जी जलवा में ना लोड पींगे में सुमारे लाल जी जलवा में ना पान सिंगारे पिरी पर वर अतो दे मोकलो पर वर अतो दे मोकलो पान सिंगारे पिरी पर वर अतो दे मोकलो पर वर अतो दे मोकलो तू न कर कह गाल जो को ख्याल जी जलवा में ना तू न कर कह गाल जो को ख्याल जी जलवा में ना लोड पींगे में सुमारे लाल जी जलवा में ना लोड पींगे में सुमारे लाल जी जलवा में ना और बम को थी राज जो रख वाल जी जलवा में ना और बम को थी राज जो रख वाल जी जलवा में ना लोड पींगे में सुमारे लाल जी जलवा में ना लोड पींगे में सुमारे लाल जी जलवा में ना सीधो आए सुर में वगैरह जीन का तकलीफ कर जीन का तकलीफ कर ओ सीधो आए सुर में वगैरह जीन का तकलीफ कर जीन का तकलीफ कर आ नवाजल तोड़ खानग पाल जी जलवा में ना आ नवाजल तोड़ खानग पाल जी जलवा में ना लोड पींगे में सुमारे लाल जी जलवा में ना ओ लोड पींगे में सुमारे लाल जी जलवा में ना और बम को थी राज जो रख वाल जी जलवा में ना और बम को थी राज जो रख वाल जी जलवा में ना लोड पींगे में सुमारे लाल जी जलवा में ना बरकतुन वारो नबी पोहो तो पूरे अरब मा पोहो तो पूरे अरब मा ओ बरकतुन वारो नबी पोहो तो पूरे अरब मा पोहो तो पूरे अरब मा काल व्यो हर क्यों बण्यो खुश हाल जी जलवा में ना काल व्यो हर को बण्यो खुश हाल जी जलवा में ना लोड पींगे में सुमारे लाल जी जलवा में ना और बम को थी राज जो रख वाल जी जलवा में ना और बम को थी राज जो रख वाल जी जलवा में ना लोड पींगे में सुमारे लाल जी जलवा में ना मात छा मुँह जा बचा घर घोर आ मखणो चए
घर घोर आ मखणो चए मात छा मुँह जा बचा घर घोर आ मखणो चए घर घोर आ मखणो चए तहीं जी आमद ताही जाने माल जी जलवा में ना तहीं जी आमद ताही जाने माल जी जलवा में ना लोड पींगे में सुमारे लाल जी जलवा में ना लोड पींगे में सुमारे लाल जी जलवा में ना और रब मुको थी राज जो रख वाल जी जलवा में ना लोड पींगे में सुमारे लाल जी जलवा में ना अरे लाल जी जल आमिना माशा अल्लाह। हाजी मखणू फ़क़ीर जी शाइरी आहे। सिंध जा मशहूर नात ख़ान आहिनि ऐं संदन सुरीलो आवाज़ आहे ऐं शाइरी बि माशा अल्लाह कमाल जी कनि था, दिलि मां निकितल सदाऊं थियूं लॻनि। ॿी बि नात तव्हां असांखे ज़रूरु ॿुधाईंदव। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सभी बेवफा ब्या मगर हिक मोहम्मद दुनिया आखिरत में वफादार आहे। सभी बेवफा ब्या मगर हिक मोहम्मद दुनिया आखिरत में वफादार आहे। रुनोगार में थी असा तुझे खातिर ॾिसो घोट के डो कुर्बदार आहे। अदा सभी बेवफा ब्या मगर हिक मोहम्मद दुनिया आखिरत में वफादार आहे। रुनोगार में थी असा तुझे खातिर ॾिसो घोट के डो कुर्बदार आहे। अदा विसारियो ना का असांखे अचण सां पेशानी प्यारी ज़मीं ते रखण सां ज़मीं ते रखण सां अदा विसारियो ना का असांखे अचण सां पेशानी प्यारी ज़मीं ते रखण सां ज़मीं ते रखण सां सभी बख्श मुंहिंजी उम्मत जूं ख़ताऊं मौला मुंहिंजी उम्मत गुनाहगार आहे। अदा सभी बेवफा ब्या मगर हिक मोहम्मद दुनिया आखिरत में वफादार आहे। रुनोगार में थी असा तुझे खातिर
ॾिसो घोट के ॾो कुर्बदार आहे मथे अर्श ते भी विसारियो ना का ॾिसी ॾोह कंहिंखे धिकारियो ना का धिकारियो ना का मथे अर्श ते भी विसारियो ना का ॾिसी ॾोह कंहिंखे धिकारियो ना का धिकारियो ना का रहम कर इलाही करम कर इलाही तुझी ज़ात गफ़ार सतार आहे अदा सभी बेवफा ब्या मगर हिक मोहम्मद दुनिया आखिरत में वफादार आहे रुनो गार में थी असा तुझे खातिर ॾिसो घोट के ॾो कुर्बदार आहे अदा सभी बेवफा ब्या मगर हिक मोहम्मद दुनिया आखिरत में वफादार आहे माशाअल्लाह जज़ाकल्लाह। ज़िक्र मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वाक़ई रूह जी आबियारी भी करे तो ऐं उन्हनि सभिनी शयुनि में जेके असांजे लाइ नसीहतूं बि आहिनि ऐं अक़ीदतूं बि आहिनि इन्हनि सभिनी नसीहतुनि ऐं अक़ीदतुनि खे असां पंहिंजो सरमायो था सम्झूं। नाज़रीन सिलसिलो नात शरीफ़ जो जारी रहंदो। वठूं था हिकिड़ी नंढड़ी साही। भलीकार नाज़रीन नात शरीफ़ जो सिलसिलो जारी आहे। इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जूं लाटूं असांजे रूह खे ताबनाकी अता कनि पियूं ऐं अखियुनि जी जोत वधे पई दिलियूं ठिरनि पियूं। साईं खां असां ॿी नात बि ॿुधूं। सामी नवाजा मुंतज़िर आहिनि। जी बिस्मिल्लाह। मुझे महबूब जी तारीफ लखें गाईंदा मुझे महबूब जी तारीफ लखें गाईंदा हिकड़ा वींदा जे मरी जल्द वरी ब्याईंदा ओ हिकड़ा वींदा जे मरी जल्द वरी ब्याईंदा मुझे महबूब जी तारीफ लखें गाईंदा मुझे महबूब जी तारीफ लखें गाईंदा हिकड़ा वींदा जे मरी जल्द वरी ब्याईंदा मुझे महबूब जी तारीफ लखें गाईंदा ही मोहम्मद जा सना खानत फुटदा न कदे ही मोहम्मद जा सना खानत फुटदा न कदे के हुबदा
रही नन के बेगले लाईंदा ओके ई हुबदा रही नन के बेगले लाईंदा मुझे महबूब जी तारीफ लखे गाईंदा मुझे महबूब जी तारीफ लखे गाईंदा ओ हिकड़ा वीदा जे मरी जल्दवरी ब्याईंदा मुझे महबूब जी तारीफ लखे गाईंदा मोहम्मद जा ही फनकार निधन का ना समझो मोहम्मद जा ही फनकार निधन का ना समझो तू न बुध दे त पंहिंजे यार खे ॿुधाईंदा ओ तू न बुध दे त पंहिंजे यार खे ॿुधाईंदा मुझे महबूब जी तारीफ लखे गाईंदा मुझे महबूब जी तारीफ लखे गाईंदा हिकड़ा वीदा जे मरी जल्दवरी प्याईंदा ओ हिकड़ा वीदा जे मरी जल्दवरी ब्याईंदा मुझे महबूब जी तारीफ लखे गाईंदा मुझे महबूब जी तारीफ लखे गाईंदा हर सना खान के हसन जी दुआ हूँ दिया हर सना खान के हसन जी दुआ हूँ दिया सदके साईं जे वतन न्याज नगर खाईंदा ओ सदके साईं जे वतन न्याज नगर खाईंदा मुझे महबूब जी तारीफ लखे गाईंदा मुझे महबूब जी तारीफ लखे गाईंदा हिकड़ा वीदा जे मरी जल्दवरी ब्याईंदा मुझे महबूब जी तारीफ लखे गाईंदा इंशाअल्लाह उम्मीद है त गुलाम नबी इंशाअल्लाह उम्मीद है त गुलाम नबी मुझा माँ पी मुझा बचड़ा बेनफो पाईंदा ओ मुझा माँ पी मुझा बचड़ा बेनफा पाईंदा मुझे महबूब जी तारीफ लखे गाईंदा
मुझे महबूब जी तारीफ लखे गाईंदा हिकड़ा वीदा जे मरी जल्द वरी ब्याईंदा ओ हिकड़ा वीदा जे मरी जल्द वरी ब्याईंदा मुझे महबूब जी तारीफ लखे गाईंदा मुझे महबूब जी तारीफ लखे गाईंदा। माशा अल्लाह। हाजी गुलाम नबी महेसर साहब रहमतुल्लाह अलैह जन जी दिल नवाज़ शायरी हुई। हाणे कंहिंजी शायरी ॿुधाईंदो। वाह मदीने जा जाम वाह मदीने जा जाम वाह मदीने जा जाम वाह मदीने जा जाम खुद खुदा प्यो पड़े खुद खुदा प्यो पड़े ओ तो ते सला तो सलाम वाह मदीने जा जाम वाह मदीने जा जाम वाह मदीने जा जाम वाह मदीने जा जाम खुद खुदा प्यो पड़े खुद खुदा प्यो पड़े ओ तो ते सला तो सलाम वाह मदीने जा जाम वाह मदीने जा जाम मीम हा मीम दाल तुझो इस्म आज़ीम बेऐब मिठड़ा आही मोहम्मद करीम ओ मीम हा मीम दाल तुझो इस्म आज़ीम बेऐब मिठड़ा आही मोहम्मद करीम रिय नुख़्ते तुझो रिय नुख़्ते तुझो ओ चूंडे रखियो रब नाम वाह मदीने जा जाम वाह मदीने जा जाम वाह मदीने जा जाम वाह मदीने जा जाम खुद खुदा खुदा प्यो पड़े ओ तो ते सला तो सलाम वाह मदीने जा जाम वाह मदीने जा जाम तोखे अर्श घुराए पंजो करायो दीदार वल सोफ वारो करे वायदो इकरार ओ तोखे अर्श घुराए पंजो करायो दीदार वल सोफ वारो करे वायदो इकरार अलै तोखे अलै छा छा तोखे अलै छा छा ओ रब अता क्या इनाम वाह मदीने जा जाम वाह मदीने जा जाम वाह मदीने जा जाम वाह मदीने जा जाम खुद खुदा प्यो पड़े खुद खुदा प्यो पड़े ओ तो ते सला तो सलाम वाह मदीने जा जाम वाह मदीने जा जाम जिते खुदा जी खुदाई तथे तुझी मुस्तफ़ाई तुझे शान बयान जी बेहद नाहे काई ओ जिते खुदा जी खुदाई ताते तुझी मुस्तफ़ाई तुझे शान बयान जी बेहद नाहे काई छा बचल फ़कीर छा बचल फ़कीर ओ करे तारीफ़ तमाम वाह मदीने जा जाम वाह मदीने जा जाम वाह मदीने जा जाम वाह मदीने जा जाम खुद खुदा प्यो पड़े खुद खुदा प्यो पड़े ओ तो ते सला तो सलाम वाह मदीने जा जाम वाह मदीने जा जाम वाह मदीने जा जाम वाह मदीने जा जाम। जज़ाकल्लाह।
नाज़रीन, इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु अहिड़ो ताबनाक मौज़ू आहे जंहिंखे असां जॾहिं समाअतुनि मां गुज़ारियूं था, चाहे नात शरीफ़ जे ज़रिए हुजे या सीरत तय्यबा जे मुताले जे ज़रिए हुजे या जेके बि नातूं लिखियल आहिनि उन्हनि सभिनी खे यादि करण जे सूरत में हुजे ऐं उन्हनि खे सम्झण जे सूरत में हुजे, उन्हनि खे ॻाइण जे सूरत में हुजे, इहे सभु हिकिड़ियूं अहिड़ियूं सआदतूं आहिनि जेके इंसान खे अनमोल बि बणाइनि थियूं ऐं इंसान खे अमर बि बणाइनि थियूं। हीउ सिलसिलो इंसान जे ज़िंदगीअ में जॾहिं परवरदिगार आलम जे फज़लो करम सां नाज़िल थिए थो, शामिल थिए थो, दाख़िल थिए थो, त सॼी दुनिया ताईं हिकिड़ो अहिड़ो पैगाम थो वञे जंहिं पैगाम में जंहिं हस्तीअ जो ज़िक्र थो हले, उहा हस्ती माण्हुनि जे लाइ मरग़ूब बि बणिजे थी ऐं महबूब बि बणिजे थी। हिकिड़ी उहा हस्ती आहे हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी, जंहिंसां निस्बत जॾहिं क़ाइमु थी थिए त पोइ इंसान जा बेड़ा पार थी था वञनि। व सल्लल्लाहु अला नबील उम्मी व अला आलिहि व सहबिहि वसल्लम। सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो।